व अतममतु अलैकुम नेमती व रज़ीतु लकुमुल इस्लाम दीना। सदक़ल्लाहु मौलाना अज़ीम। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम दाइमन अबदा अला हबीबिक खैरिल खल्क़ि कुल्लिहिम। मोहतरम अज़ीज़ दोस्तों, असांजो मेहमान साईं अब्दुल क़यूम हो, वाइज़ हुन जो हो। पर मूंखे वरी विहारूं त तूं पछाड़ी ॻाल्हाइजी, न त माण्हू भॼी न वञे। बड़े अवांखे विहारण जी अटकल कई थी। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जे ज़ात खां दीन मुकम्मल आंदो आहे। रसूल दीन मुकम्मल आंदो आहे। सहाबाए किराम उन मुकम्मल दीन खे पखेड़ियो आहे। इमाम अबू हनीफा रहमतुल्लाह अलैह उन दीन मुकम्मल की किताबी शक्ल में लिखायो आहे। देवबंदी आलमन जी जमात चौकीदारी करे उन दीन के बचायो आहे। रसूल मुकम्मल दीन आंदो आहे। सहाबा उन दीन के दुनिया में फैलायो आहे। इमाम अबू हनीफा रहमतुल्लाह अलैह उन मुकम्मल दीन के किताबी शक्ल में लिखरायो आहे ऐं देवबंदी आलमन चौकीदारी करे उन दीन जी हिफ़ाज़त कई आहे, उन दीन के बचायो। रसूल दीन मुकम्मल आंदो आहे। को भी अहिड़ो मसलो कोन्हे जेको उम्मत सां लागू हुजे ऐं रसूल उन में रहनुमाई न कई हुजे। हर मसले में अल्लाह जे रसूल उम्मत जी रहनुमाई कई आहे, छो त दीन मुकम्मल आहे।